ब्रेकिंग न्यूज़ आहे हैदराबाद में अवां सां शेयर कई पिया। मार्केट पुलिस डीओ प्राइमरी खिलाफ़ मास्तरियाणी के जिनसी तौर हिरासा करण जो केस दाख़िल करे वरितो आहे। मास्तरियाणी रुखसाना नियाज़ हुसैन जी फरियाद ते पुलिस डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी ख़ालिद हुसैन बबर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो। न्याणीअ जी शादीअ लाइ जीपी फंड मां एडवांस तौर रक़म हासिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। फरियादन जो इहो मौक़िफ़ आहे। डीओ ऑफिस जा रोज़ानो चक्कर काटिया, बाद में डीओ मूंसां गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए जिनसी लाॻापा रखण लाइ चयो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे हैदराबाद मां। मार्केट पुलिस डीओ प्राइमरी ख़िलाफ़ मास्तरियाणी खे जिनसी तौर हिरासा करण जो केस दाख़िल करे वरितो आहे। मास्तरियाणी रुखसाना नियाज़ हुसैन जी फरियाद ते पुलिस डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी ख़ालिद हुसैन बबर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो आहे। न्याणीअ जी शादी लाइ जीपी फंड मां एडवांस तौर रक़म हासिल करण लाइ दरख़्वास्त ॾिनी हुई। फरियादन जो मौक़िफ़ आहे त डीओ ऑफिस जा रोज़ाना चकर काटिया, बाद में डीओ मूंसां गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए जिनसी लाॻापा रखण लाइ चयो हुयो। तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ जो रिपोर्टर नसीर चन्ना असां सलाइन ते मौजूद आहे। जी नसीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी गज़ाला, मार्केट पुलिस डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर है प्राइमरी, उन खिलाफ़ मास्तरियाणी के जिनसी हिरासा करण जो केस दाख़िल करे छॾियो आहे। गवर्नमेंट वापदा कॉलोनी हुसैनाबाद जी रवासिरा है मास्तरियाणी रुखसाना अबड़ो, जिनके फरियाद ते डीओ प्राइमरी ख़ालिद हुसैन बबर खिलाफ़ केस दाख़िल किया वियो आहे, जिनमें उन मौक़िफ़ अख्तियार किया है त न्याणीअ जी शादी के लिए जीपी फंड में एडवांस तौर रक़म हासिल करण के लिए दरख़्वास्त ॾिनी हुई। डीओ ऑफिस जा रोज़ाना चक्कर काटिया, पर उन फाइल सही न कई। बार बार वञण बैदि उन मूंखे मूंखां नाज़ेबा लफ़्ज़ जेके आहिनि उहे ॻाल्हाया, जिनसी लाॻापा रखण लाइ उकसायो। हुनजो इहो केस में मौक़िफ़ आहे त डीओ प्राइमरी ऑफिस खां ॿाहिरि मिली गॾिजी मानियूं खणण लाइ ज़ोर भरींदो रहियो, जिते मजबूर थी अदालत में दरख़्वास्त दाख़िल कराई हुई, जिते फर्स्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज इशफाक मुगल पुलिस के केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो, जंहिं महिल पुलिस केस दाख़िल करे वरितो आहे। जी ठीकु आहे, अवां जी महिरबानी नसीर अपडेट करण लाइ।